अस्सलाम वालेकुम। मैं मर्सिडिंग में डुअर बाबाला मोलू किसो एहसान भलाई नसीब बाग अकुल मसरूर शाद आबाद पान नंबर 1 अदर कलेरी सही हसन हज़रत सादिक़ अलैहिस्सलाम जिनका रिवायत आहे त जनाब खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत खां पोइ 10 सालनि ताईं मदीने में रहिया। एसी ताईं जो आयत नाज़ुल थी, आयत नंबर 27-28 सूरत हज सीपारो 17 ऐं माण्हुनि में हज करण जो ऐलान कर। उन्हनि मां के तव्हां वटि प्यादा ईंदा ऐं उन्हनि मां के ॾूराए हंध खां ॾुबरनि सुबरनि उठनि ते सुवार थींदा, जीअं ज़ुलहज जे 10 ॾींहंनि में, अरफ़ी जे ॾींहुं, ईद जे ॾींहुं, तशरीफ़ जे मुक़ररु कयल ॾींहंनि में पंहिंजनि फ़ाइदनि जे कमनि लाइ हाज़िर थियनि ऐं अल्लाह जे ॾिनल जानवरनि उठनि ॿकरियुनि वग़ैरह ते अल्लाह जो नालो वठनि। पोइ पाण बि उन्हनि मां खाओ ऐं महरूमनि फ़क़ीरनि दरवेशनि खे बि खारायो। कलेनी सही हसन हज़रत सादिक़ अलैहिस्सलाम जिनका रिवायत कई आहे जनाब रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे नुज़ूल आयत खां पोइ मनादी करण वारनि खे हुकुम ॾिनो त मनादी करियो। रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन साल हज वञी रहिया आहिनि त जेके माण्हू मदीने में मौजूदु हुआ ऐं उहे माण्हू जेके मदीने जे इर्द गिर्द हुया, हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन्हनि सभिनी माण्हुनि खे ख़त लिखियो। जेके मुस्लमान थिया हुया त रसूल खुदा हज जो इरादो रखनि था, लिहाज़ा जेको हज जी इस्ताअत रखे थो उहो हाज़िर थिए। ही मालूम करे सभई मुस्लमान हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में हाज़िर थिया, हज जे लाइ हलिया ऐं हर हाल में हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा ताबिया रहिया। गौर सां ॾिसो त जो अरकान ऐं अमाल हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बजाईंदा हुआ उहे ख़ुदि बि बजा आणींदा हुआ ऐं जेको कुझु हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाईंदा हुआ उन जी बि तमील कंदा हुआ। 11 सालनि जे वाक़ियात में ज़िक्र आहे त उन साल जो हिकु गिरोह नमिया मुहर्रम में हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में आयो। उहे 200 माण्हू अशराद हुआ। उन्हनि इस्लाम जो इक़रार कयो। उहे यमन में माज़ बिन जबल जे हथ ते बैत करे चुका हुआ। इहो आख़िरी वफ़द हुयो जेको हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ख़िदमत में आयो। शेख तूसी मोतबर हज़रत अबू ज़र गफ़ारी जी रिवायत आहे त रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन वक़्तु ताइफ़ जो कासिद आयो हुयो त खुदा जो कसम जा नमाज़ क़ाइमु करियो, ज़कात अदा करियो, वरना आऊं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन शख़्स खे तव्हांजे तरफ़ मोकिलींदुसि मुंहिंजे जान जे बराबरि आहे जेको खुदा ऐं रसूल जिन खे दोस्त रखंदो आहे। इहो तव्हांजे सिरनि ते तलवारूं हणंदो। इहो ॿुधी असाबे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे गर्दनूं फज़ीलत जे लाइ बुलंद कयूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाब अमीरुल मोमिनीन जो हथु वठी बुलंद कयो ऐं फरमायो ही उहो शख़्स आहे हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला जिन चयो त असां कंहिं बि शख़्स जी हीअ फज़ीलत कोन ॾिठी जेका फज़ीलत अॼु हज़रत अली अलैहिस्सलाम जी ॾिठी।